असां पंहिंजी पीपीटी से वापस अची वियासीं हिन में जेके हिन जेको एग्जांपल मां हिन में डिस्कस कंदो उन खे मूं वेरिएबल इस्तेमालु कयांदी इन वेरिएबल जो जेको आहे डिटेल आहे साॻियो एग्जांपल मां मल्टीपल रिग्रेशन में बि इस्तेमालु कयो आहे उन जेका डेटा असांजी उहा स्केल डेटा हुई हिन में असां जेको डेटा आहे उहा सॼी डेटा उहा जेका उहा असांजी जेका उहो बाइनोमियल डेटा आहे जंहिंमें ॿ कैटेगरीज़ आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते जेके बि असांजा वेरिएबल आहे उन सभिनी में असांजो 0 1 आहे ही असांजो जेको आहे इंटेंशन इहो असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं ॿिए जेके बि असांजा उहे असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि पर जेका बि डेटा असांजी उहा बाइनोमियल डेटा आहे जंहिंमें 0 1 ऐं 0 1 ई आहे अच्छा ऐं तंहिंखां पोइ असांजी वरी तव्हां ॾिसो त जेका स्पीसीस में जेका डेटा आहे मां इंटर कई आहे उन में तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो त जेकी डेटा असांजी आहे ही असांजा पंहिंजो ही असांजा वेरिएबल आहिनि ठीकु आहे जेके असांजा ही असांजा वेरिएबल आहिनि जंहिंमें असांजा कुझु कैटेगोरिकल वेरिएबल आहिनि ही असांजा डेमोग्राफिक वेरिएबल आहिनि ऐं ही असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं इन खां अलावा ही असांजा जेके इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि जेके परसेप्शन्स आहिनि असांजी इंडिविजुअल परसेप्शन आहे परसेप्शन ऑफ इकोनॉमी आहे ऐं सोशो कल्चर परसेप्शन जेके नौजवान जूं कहिड़ियूं आहिनि रिगार्ड एंटरप्रेन्योरशिप ऐं ही हिन जी वैल्यूज़ आहिनि कोडिंग आहे अच्छा ही जो आहे इस्तेमालु कहिड़ियुनि एरियाज़ में असां हिनखे इस्तेमालु करे सघूं था हूअं त असां हिनखे मुख़्तलिफ़ एरियाज़ में इस्तेमालु करे सघूं था पर जीता जीता जेके एरियाज़ आहिनि उहे असां हिनखे मार्केटिंग में ह्यूमन रिसोर्स में ऐं फाइनेंस में ऐं एंटरप्रेन्योरशिप में बि असां हिनखे इस्तेमालु कयूं था अच्छा हिकिड़ी फील्ड मूंखां अञा रहिजी वई जेका ॾाढी इंपॉर्टेंट आहे उहा आहे मेडिकल साइंस जेतिरो असां हिनखे मार्केटिंग ह्यूमन रिसोर्स फाइनेंस या एंटरप्रेन्योरशिप इस्तेमालु कयूं था ओतिरो ई असां हिनखे जेको आहे मेडिकल साइंस में अप्लाई सघूं था ओतिरी ई जेको आहे सो पंहिंजो कैपेसिटी में अच्छा हाणे कुझु अज़म्पशन्स आहिनि जेके असां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां 4 अज़म्पशन्स आहिनि हुन जा सभ खां पहिरियों अज़म्पशन जेको असांजो आहे उहो आहे सिंपल साइज़ जीअं मल्टीपल रिग्रेशन में बि असांखे सैंपल साइज़ आहिनि त उहो सैंपल साइज़ त घटि में घटि सैंपल साइज़ असांजो उन में 200 हुजे त वधीक बहितर आहे असां हिकिड़ो मतिलबु लॉजिकली असां सोचूं जेतिरो सैंपल साइज़ वधीक बहितर हूंदो आहे ओतिरा तव्हांखे टेक्निक जा रिज़ल्ट्स बहितर ईंदा आहिनि इहो त हिकिड़ो उसूल ठाहे छॾियो ज़िंदगीअ में ठीकु आहे उन खां पोइ ॿियो जेको आहे लिटरली आहे नो मल्टीकोलिनिटी जेका तमामु थोरी मल्टीकोलिनिटी हुजे त ठीकु आहे न हुजे त वधीक बहितर आहे छो जो हीअ जेका टेक्निक आहे ॾाढी रोबस्ट आहे अगेंस्ट द मल्टीकोलिनिटी जे डेटा जी नॉन नॉर्मल आहे तॾहिं बि ठीकु आहे तॾहिं बि हिन में कमु थींदो लार्जेस्ट वेरिफिकेशन रिक्वायर्स dependent to be the discrete mostly dichotomies यानी discrete हुजे पर dichotomy dichotomies जंहिंमें ॿ जेके आहिनि से ऑप्शन सॼा हुजनि यानी येस आर नो पर हिकिड़ी ॿिनि खां वधीक आहिनि त पोइ असां मल्टीप्लिकेशन रन करे सघूं था पर इन सूरत हाल में असांखे जेको रन करणो पवंदो उहो रन करणो पवंदो मल्टी नोमियल लॉजिक रिग्रेशन ऐं एब्सेंस आउटलायर आउटलायर सां हर टेक्निक जेको आहे सेंसिटिव हूंदी लेकिन आउटलायर आहे तव्हां हिनखे आइडेंटिफाई न कयो त तंहिंखां तव्हांजा रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे तव्हांजे इनवैलिड आहिनि आउटलायर सीरियस थ्रेट टू एवरी टेक्निक लेकिन आउटलायर खे तव्हां ज़रूरु जेको आहे हिन वारे कम जे वीडियोस आहिनि तव्हां बहितर आहे त तव्हां हुनखे ॾिसी वठो हाणे आहे सैंपल साइज़ में असां जेको आहे सो वन ऑफ द फैक्टर डिस्टिंग्विश लॉजिक रिग्रेशन फ्रॉम अदर टेक्निक इज़ द इट्स हाणे हिन में असां मैक्सिमम लाइकलीहुड टेक्निक जेको पैटर्न उहो इस्तेमालु थींदो आहे जेके ॿिया जेके आहिनि जी रेगुलेशन आहे असां हुन में जेको आहे OLS ऑर्डरिंग लीस्ट स्क्वायर यूज़ कर हिन में असांजो मैक्सिमम लाइकलीहुड मेथड इस्तेमालु थींदो आहे जो साॻियो मेथड जॾहिं तव्हां एमओस अप्लाई कंदा त उन में असांजो मैक्सिमम लाइकलीहुड एस्टिमेशन जेको आहे असांजो उहो इस्तेमालु थींदो आहे सैंपल साइज़ पर कैटेगरी हाणे हिन में 10 ऑब्जर्वेशन पर एस्टिमेट पैरामीटर जेतिरा बि तव्हांजा पैरामीटर्स आहिनि हर पैरामीटर जा 10 घटि में घटि ऑब्जर्वेशन हुजनि त जेके तव्हांजा 10 जेके तव्हांजा जेके तव्हांजा पैरामीटर्स आहिनि त तक़रीबन 100 जी तव्हांजी डेटा हुजणु घुरिजे ठीकु आहे ऐं much greater than the multiple regression ठीक है which had the minimum number of 5 observations per parameter and that the overall sample not the sample size for each group is seen with the logistic regression ठीक है बस सिंपल जेका इहा आहे त भाई हिन में हाणे हिन में सैंपल साइज़ आहे उहा बिल्कुलु सिंपल आहे त भाई 10 ऑब्जर्वेशन घटि में घटि हिकु पैरामीटर ते हुजनि त मां त चवंदो अञा वधीक हुजनि 20-30 हुजनि हिकु ऑब्जर्वेशन ते त तव्हांजी घटि में घटि डेटा सेट 200 ऐं 200 खां मथे चढ़े इहो सुठो डेटा सेट आहे तव्हांजो अच्छा हाणे इन जी जीअं असां आर स्क्वायर गुडनेस ऑफ फिट जेको आहे असां चेक कंदा आहियूं असां जेको आहे
सो तव्हांजी मल्टीपल रेगुलेशन ए जैसे हिते बि असांजी गुडनेस ऑफ फिट तव्हां चेक कंदा आहियो। अच्छा एमओस जेको सॉफ्टवेयर स्टेट इक्वेशन मॉडलिंग कमु कंदो उन में बि असांजी गुडनेस ऑफ फिट जेको आहे असां चेक कंदा आहियूं त डेटा बि फिट थिए थो नथो थिए। उहो साॻियो ई असां जेको आहे ॿिनि तरीक़े सां असां हिते हिकु सूडो आर स्क्वायर वैल्यू ऐं ॿियो प्रिडिक्टिव एक्यूरेसी। त केतिरो प्रिडिक्ट केतिरो हाउ एक्यूरेटली केतिरो सही तरीक़े सां उहो प्रिडिक्ट करे थो। छो जो रेगुलेशन जो जेको बुनियादी आहे कमु आहे उहो आहे त इहो प्रिडिक्ट करे जेको आहे पंहिंजा रिज़ल्ट्स त उन बेसिस ते असां 10 सालनि जी 5 सालनि जी साल जी असां हुनजी जेको आहे ठाहे सघंदासीं असांजो पूरो प्लानिंग। ऐं आर स्क्वायर जेका तव्हां सम्झो था असां मल्टीपल रेगुलेशन में आर स्क्वायर हिते बि साॻी आर स्क्वायर पर हिते असां नालो ॾींदा आहियूं सूडो आर स्क्वायर। सूडो मक़सदु आहे त जाली या कूड़ी जेको आहे असल में उहा न हुजे, थोरो उन में जेको आहे चेंज जी ज़रूरत हूंदी आहे सूडो आर स्क्वायर। ठीकु आहे, हाणे आर स्क्वायर तव्हां कॉन्सेप्ट सम्झो था। हाणे इहो तमामु आसान आहे त जेके बि ओवरऑल इम्पैक्ट आहे इंडिपेंडेंट वेरिएबल जो जेको शेयर वेरियंस डिपेंडेंट वेरिएबल असां हुनखे आर स्क्वायर चऊं था। आर स्क्वायर जा असांजा जेको आहे सूडो मेयर्स त इंटरप्रेटेड as a manner similar to the coefficient of determination multi ये coefficient determination असां मल्टीपल रेगुलेशन में असां मेयर कंदा आहियूं असां सूडो आर स्क्वायर बि असांजो साॻियो ई कमु कंदी आहे। हाणे लॉग इट हाणे जेका सूडो आर स्क्वायर उहा 0 to 1 ताईं असांजी आहे। जेतिरी जेको आहे उहा वधीक आर स्क्वायर ओतिरो वधीक बैक कंट्रीब्यूशन आहे इंडिपेंडेंट वेरिएबल ताईं डिपेंडेंट वेरिएबल में। ऐं परफेक्ट फिट जेको आहे असां ॻाल्हि कंदासीं त उहो 2LL minus 2LL। हाणे ही आहे त मैक्सिमम लाइक्लीहुड LL वैल्यू 0 to वैल्यू ऑफ द 0 to r स्क्वायर log it of 1 यानी जेको रेंज जेका आहे उहा 0 to 1 रेंज आहे। ठीकु आहे, ऐं जेको परफेक्ट फिट आहे जेतिरो तव्हां हिन में जेतिरो 1 जे वधीक वेझो हूंदो ओतिरो वधीक जेके तव्हांजा रिजल्ट्स आहिनि उहे बहितर आहिनि असांजा। अच्छा कॉक्स ऐं हाणे हिन में असांखे जेके आर स्क्वायर जा वैल्यूस उहे ॿिनि क़िस्म जा मिलनि था जंहिंमें असां कॉक्स एंड स्नेल आर स्क्वायर हिकिड़ो ॿ आहे ऐं ॿियो आहे नेगल करके आर स्क्वायर। इहे ॿ जेके असांजा आहिनि जेके असांखे आर स्क्वायर जा वैल्यूस ॾींदा आहिनि। त हाणे आर स्क्वायर त तव्हां सम्झो त अमाउंट ऑफ द वेरिएशन इन द डिपेंडेंट वेरिएबल फ्रॉम द इंडिपेंडेंट वेरिएबल्स ऐं ॿियो हुन खां पोइ आहे 0 to 1 आर स्क्वायर जी रेंज 0 to 1 आहे। ठीकु आहे, हाणे स्पीसीज रिफर्स वैल्यू ऑफ द कॉक्सिनेल एंड नेगल करके आर एज अ सूडो आर ॿिन्ही जेके आहिनि जेके ॿिन्ही जा वैल्यूस आहिनि इनखे असां मिलाए करे असां इनखे सूडो आर स्क्वायर चवंदा आहियूं। हायर द वैल्यूस ऑफ द कॉक्स एंड स्नेल आर स्क्वायर इंडिकेट द ग्रेटर मॉडल फिट। जेतिरो उन जा आर स्क्वायर वधीक हूंदा ओतिरो ई तव्हांजो मॉडल जेको आहे सिज सां फिट थिए थो वधीक बहितर आहे। कॉक्स एंड स्नेल आर स्क्वायर लिमिटेड इहा थोरी लिमिटेड हूंदी आहे। इहा जेका आहे असांजी 1 ताईं पुॼी कोन सघंदी आहे। इन की लिमिटेशंस आहे हिन टेक्निक कॉक्स एंड स्नेल आर स्क्वायर टूल जी जेको आहे त इहो हिकु ताईं कोन मिली सघंदो आहे। इन करे असां वटि जेको आहे पंहिंजो नेगल करके आर स्क्वायर टेस्ट आहे जेका जी मॉडिफिकेशन जेका हिकु ताईं पुॼी वेंदी आहे। इन करे जेको आहे सो अक्सर जेके रिसर्चर आहिनि उहे बजाए जो कॉक्स स्नेल जे आर स्क्वायर खे रिपोर्ट कनि पंहिंजे पेपर में वो निकल करके जो है उनकी जो वो रिपोर्ट करना है तो निकल के करके आर स्क्वायर असांजी ही है अक्सर ये थींदो आहे। पर के दो सभु छा कंदा आहिनि ॿिन्ही खे कंदा आहिनि यानी कॉक्स एंड स्नेल तव्हांजी मिनिमम आहे यानी ऐं जो पासो निकल करके आर स्क्वायर वो ताईं मैक्सिमम आहे यानी ई ॿ रेंज की ॾींदा आहिनि हिकु खां वठी हेतिरी ताईं जेको असांजो आर स्क्वायर तव्हांजो आहे हिन मॉडल में। अच्छा हाणे ही आहे बिटवीन कॉमन हाणे आहे त पहिरियों असांजो मॉडल आहे जेको असांजो जेके असांजे में मॉडल ईंदा आहिनि। अच्छा हिते ॿी ॻाल्हि कंदो हलां त हिकु त असांजो जीअं असांखे मल्टीपल रेगुलेशन पढ़ी आयासीं त स्टैंडर्ड मल्टीपल रेगुलेशन जंहिंमें असां फोर्स एंट्री मेथड कयूं पिया जंहिंमें हिकिड़े ई वक़्त में सभु इंडिपेंडेंट वेरिएबल विझी करे असां हुनजो इम्पैक्ट चेक कयूं पिया डिपेंडेंट वेरिएबल में। ॿियो जेको हिरार्कियल हुयो जंहिंमें असां मुख़्तलिफ़ जेके मॉडल ठाहींदा वञूं ऐं पोइ उन में असां हर हिकु मॉडल जो इम्पैक्ट चेक पिया कयूं तव्हांजी डिपेंडेंट वेरिएबल में। हिते बि असांखे ईअं मिली थो वञे त जेकॾहिं असां त पहिरें महिल इहो त अज़ीम कयूं त भई असां फोर्स एंट्री मेथड यूज़ कयूं था स्टैंडर्ड लॉजिक रेगुलेशन मेथड जंहिंमें असां सभु वेरिएबल इंडिपेंडेंट वेरिएबल हिकिड़े वक़्त में मोकिलियूं था। हाणे असां हिकिड़े वक़्त में असां सभिनी इंडिपेंडेंट वेरिएबल जो इम्पैक्ट चेक कयूं था डिपेंडेंट वेरिएबल ते त पोइ छा थींदो उन में असां वटि आहे त असांखे पहिरियों नल हाइपोथेसिस ॾींदो आहे नल मॉडल जंहिंमें असांजो डिपेंडेंट वेरिएबल हूंदो आहे ऐं जंहिंमें कंहिं क़िस्म जो को बि इंडिपेंडेंट वेरिएबल कोन हूंदो आहे। नल मॉडल हूंदा आहे इनखे असां बेसलाइन मॉडल बि चऊं था या जंहिंमें असांजो को बि इंडिपेंडेंट वेरिएबल न हूंदो आहे इहो असांजो एस्टिमेशन नल मॉडल या बेसलाइन मॉडल आहे।
जंहिंखां पोइ असां ॿिए ते वेंदा आहियूं एस्टिमेटेड प्रोपोज मॉडल। असां प्रोपोज मॉडल खे एस्टिमेट कंदा आहियूं कीअं विथ आईविस, जंहिंमें असां पंहिंजा इंडिपेंडेंट वेरिएबल विझूं, उहे 2 हुजनि या उन खां 2 खां केतिरा वधीक हुजनि। इंप्रूवमेंट कीअं थी, उन में असां जॾहिं असां 2LL लाइक्लीहुड जेको आहे उन जो आहे, नो इंप्रूवमेंट हायर जेको आहे लाइक्लीहुड वैल्यू जेको आहे जेकॾहिं लाइक हायर 2LL वैल्यू अची थी वञे त इन मक़सदु त असांजी इंप्रूवमेंट न आई आहे। उन खां पोइ टियों जेको मॉडल असांजो आहे उहो आहे स्टैटिस्टिकल सिग्निफिकेंस अनलाइज चेक कंदा आहियूं स्टैटिस्टिकली इहो मॉडल सिग्निफिकेंट आहे या न आहे। क्योंकि चेक कंदासीं जॾहिं असांजी 0.5 वैल्यू जेको आहे असांजी 0.5 खां जेकॾहिं घटि आहे सिग्निफिकेंट आहे, उहो ई तौर ते असांजो ईअं थींदो आहे। ऐं असां हिन में हिकिड़ो एग्ज़ाम्पल यूज़ कंदासीं त जीअं एग्ज़ाम्पल जी मदद सां असां इहो सम्झंदासीं त इन जेके रिज़ल्ट्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ टेबल खोड़ सारी में टेबल मिलनि थियूं, मल्टीप्लिकेशन में खोड़ सारी टेबल मिलनि थियूं, हिन में असांखे खोड़ सारी टेबल मिलंदियूं आहिनि। उन टेबल जो कमु कहिड़ो आहे उहो हिन जेको तव्हां एग्ज़ाम्पल ॾिसी रहियो इन में असां हाणे सम्झंदासीं। ठीकु है, त नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह इन हवाले खां असां हिन एग्ज़ाम्पल खे जेके रन त कोन कंदासीं पर थ्योरिकली असां हिनखे ॾिसंदासीं। आख़िर में ही किताब आहे जेके अक्सर मां रेफर कयां थो, किताब में तव्हांखे कॉपी खपे त उहा हाज़िर आहे, तव्हां ईमेल करे तव्हांखे मोकिले सघां थो। ऐं आख़िर में तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिनखे वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो। उमेद कयां थो ही काफ़ी कारगर तव्हां लाइ साबित थी हूंदी।